अॻे दौर में वॾा वीचारा चवंदा हुया त इल्मु बादशाह आहे ऐं हुनुर वज़ीर आहे। त हिन ते हिकिड़ी कहाणी आहे, मोची जे पुट जी ऐं बादशाह जे पुट जी दोस्ती, हिन जी कहाणी आहे। पर पहिरियों ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हायूं। जिथे बि तव्हां वेठा आहियो, अगरि उते तव्हांजो क़दुरु कोन्हे को त तव्हां पोइ जॻहि मटायो, छो जो को बि इंसानु बेकार न आहे हूंदो, हर इंसानु कम जो हूंदो आहे, सिर्फ़ु जॻहि जो फ़र्क़ु हूंदो आहे। किथे के माण्हू हुनखे सुञाणंदा आहिनि, के न आहिनि सुञाणंदा। जीअं मिसाल तौरु के बैरूनी मुल्क हलिया आया, उन्हनि खे पहिरियों त को बि कोन पियो सुञाणनि। बैरूनी मुल्क आया, जॾहिं लख रुपया जो कमाइनि था त हाणे उन्हनि जी क़ीमत वधी वई आहे, हाणे उन्हनि जी इज़त वधी वई आहे। ईअं ई हूंदो आहे। मिसाल तौरु हीअ पाणी जी बोतल आहे, अगरि तव्हां दुकान मां वठंदव तव्हांखे 20 रुपया मिलंदी। वरी इहा ई पाणी जी बोतल तव्हां अगरि कंहिं वॾे होटल ते वञी उते पीअंदव, उन जा 40 रुपया तव्हांखां वठंदा। वरी इहा ई बोतल तव्हांखे एयरपोर्ट ते वञी वठंदव, इहा ई बोतल तव्हांखे 80 रुपया या 100 ते मिलंदी। छाजे खां बोतल बि साॻी आहे, पाणी बि साॻियो आहे, पोइ एॾी क़ीमत छो? सिर्फ़ु जॻहि जो फ़र्क़ु आहे। कहिड़ी जाइ ते केतिरो वैल्यू आहे हुनजो। इन जे करे हर इंसान जो जेको वैल्यू हूंदो आहे सिर्फ़ु जॻहि जो दारोमदारु हूंदो आहे। तव्हां जॻहि मटायो, तव्हांजो वैल्यू वधी वेंदो। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी आहे। हाणे कहाणी शुरू कयूं था। बादशाह जो पुटु ऐं मोची जो पुटु, इन ॿिन्हिनि जी पाण में हुई दोस्ती। पर दोस्ती एतिरी हुई जो बादशाह आख़िर हुनखे चयो, भाई ॻाल्हि ॿुध, माण्हू मूंखे हिते जे ताना था ॾियनि, तव्हां बादशाह आहियो, तव्हांजो पुटु जेको हिकिड़े मोची जे पुट सां वेही ऐं कचहरी थो करे, इहो तव्हांजे शान जे ख़िलाफ़ु आहे। बादशाह पंहिंजे पुट खे चयो, भाई हिनखे तूं छॾ, इहो सही न आहे। तूं कंहिं बादशाह जे पुट सां यारी रख, कंहिं वज़ीर जे पुट सां यारी रख, कंहिं सरदार जे पुट सां यारी रख। हिकु मोची आहे जेको उन सां तुंहिंजी यारी आहे। चई, बाबा ॻाल्हि ॿुध, जंहिंसां रूह लॻंदो आहे, जंहिंजे ॻाल्हाइण में मज़ो अचे ऐं जंहिंसां दिलि लॻे न, पोइ उहो हेठि मथां ई न आहे ॾिसंदो। पोइ ग़रीब आहे त छा थी पियो? पोइ हुनजो हुनुरु आहे, उहो पंहिंजी रोज़ी थो करे, हक़ लाल थो कमाए, पोइ मूंखां त पंजरा कोन थो वठे। भला मुंहिंजो दोस्त आहे, मूंखे चवे त मां अलाए केतिरा पैसा बि हुनखे ॾियां, पर हू पंहिंजो हक़ लाल थो कमाए, पंहिंजो कमु थो करे, हुनुरु आहे हुनजो, हुनुरु कहिड़ो बि हुजे। पर अगरि जे मोची न हुजनि हा त बूट केरु ठाहे हा, इहे चुंपलूं केरु ठाहे हा? जी बाबा, तव्हांजे पेर में जेको क़ीमती जूतो आहे इहो कंहिं ठातो आहे? मोचिन ठातो आहे न। अगरि जे मोची न हुजे तव्हां कान्हो, तव्हां त पहिरें खां घुमंदा वरितो आहे। हाणे तव्हां था चओ त मोची हिकिड़ो माना खसीस आहे, उन सां गॾु छो थो वेही? इहे सुहिणा बूट तव्हांजे पेरनि में पातल आहिनि, इहे सभु मोचियुनि जा त ठहियल आहिनि। मोची न हुजनि हा त माण्हू दुनिया में टोटल माण्हू पहिरें खां पिया घुमनि हा। हिते बादशाह चुप करे वेही रहियो। हाणे बादशाह वटि ॿियो जवाबु कोन हो जेको पुट खे ॾे हा। चई, बा ठीकु आहे, जेका तव्हांजी मर्ज़ी। पोइ हिन जी यारी दोस्ती हलंदी रही। कुझु टाइम खां पोइ हुन पंहिंजे पीउ खे चई, बाबा ॻाल्हि ॿुध, मूंखे पैसा एतिरा ॾे जो मां टोटल हुकूमतूं वञी घुमी अचां, जेसि ताणी मां वञी सघां। खज़ाने वारे खे हुकुम कई त मुंहिंजे पुट खे पैसा ॾे जेके घुरे, ऐं चई 2 घोड़ा बि मूंखे ॾियो। चई वज़ीर खे, चई 2 घोड़ा बि ॾे हिनखे। हिनखे चई, बा मां तोखे वज़ीर या कोट वारो तोखे गॾाए ॾियां, उहे तोसां गॾु हलनि पहरे जे लाइ। चई, बाबा जॾहिं मूंसां मुंहिंजो दोस्त गॾु आहे त मूंखे पहरेदारनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? छा कंदो मां पहरेदारनि खे? मूंसां मुंहिंजो पंहिंजो दोस्त आहे। चई, बा जेका तुंहिंजी मर्ज़ी। त हिननि घोड़ा बि उतां कया ऐं पैसनि जी खुर्जी हिन भरे उतां, ऐं निकिरी पिया 2 यार, मोची जो पुटु ऐं बादशाह जो पुटु। इहे घुमंदा आया, हुकूमतूं टपंदा विया, घुमंदा विया। जॾहिं हिकिड़ी हुकूमत में आया, उते बादशाह जो पुटु परेशान थी वेही रहियो। हुन मोची जे पुट हिन पुछा कयो, चई, यार छा का परेशानी? चई, यार ॻाल्हि हीअं, पैसा असां विया सभु ख़तमु थी, हेतिरो असां सफ़र करे आया आहियूं, घोड़े खे बि गाह बि ॾियणो आहे, अन्न बि ॾियणो आहे, असांखे बि मानी टिकी खाइणो आहे, राइश बि त असां वठंदा आहियूं पैसनि ते। सो मूं वटि बताई आहिनि 5 रुपया, जेको असां हिकिड़ी हुकूमत बि कोन टपी सघंदासीं। तव्हां छा कयूं? इन करे मां परेशान आहियां ऐं सफ़ा परे निकिरी आया आहियूं।
हुन चयो यार यार जे हूंदे तूं छो थो परेशान थी? यार उहा मूंखे त ख़बर आहे तूं हिकिड़ो मोची आई त तूं वटि काॾो हूंदा पैसा एतिरा? जे पैसा त मूं वटि कोन हूंदा पर पैसा मां कमाए त सघां थो न। ये कीअं कमाईंदे? चई इहे 5 रुपया मूंखे ॾे। हाणे बादशाह जो पुटु दिलि में इहो सोचे पियो, छो जो पैसे वारे माण्हुनि खे दिलि में घणी सोच हूंदी आहे। चई ईअं न थिए 5 रुपया हिन खे ॾियां, हे 5 रुपया हितां खणी निकिरी हलियो वञे, पंहिंजा किराया भाड़ा करे 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 वञी पंहिंजे ॻोठ न निकिरे, पंहिंजे मुल्क निकिरे न, मां न थरपदर थी वञा। जेकर दिलि में इहा सोच आहे, पोइ वरी चवंदे यार मुंहिंजो मां यार ते एतिरो इतबार नथो कयां। चवंदा हे वठि 5 रुपया। हिनखे चयां ठीकु आहे, हाणे तूं हिते रह, हाणे मूंखे पंहिंजो कमु करणु छॾ। हे वियो पंहिंजो घोड़ो विकाए वियो, वञी घोड़ो वञी हिन गिरवी रखियो, उतां पैसा वरितई, हिकु दुकानु वरितई नंढड़ो हिकिड़ो किराए ते, बोचको सामान वञी उतां हिन वरितो, ख़रीद कयईं, कुझु पैसा ॾेई कुझु रखराए उतां खणी हिन दुकानु खोलियो। हिन उते अचे इहो कमु शुरू कयो, को सैंडल के चोंपुरूं इहे ठाहिणु शुरू कयईं, को पॉलिश कराए पियो, को कीअं। हे सुबुह जो खोले पियो त अधु राति ताणी पियो हलाए दुकानु। बादशाह जो पुटु हिन वटि अची वेठो, चिदाई छा थो करीं? चिदा बसि छा कयां, असांखे कुझु न कुझु त पेट जे लाइ त करिणो पवंदो न। यार पर एतिरी तूं महिनत छो थो करीं? चिदा यारी रखी आहे त निभाइणी त पवंदी न। हाणे हिन ॾुखियो टाइम आहे त ॿिन्हिनि खे गॾिजी मुंहुं ॾियणो पवंदो न। तूं त मुंहिंजो यार, तूं मूंखे जो इंतख़ाब कयो आहे, त हाणे त मूंखे कोशिशि करणी पवंदी, तूं पंहिंजो सुकून कर हाणे बसि। अचे हिन कमु कयो, बादशाह जो पुटु घुमंदो अचे, राति थिए अचे बादशाह जे पुट खे पैसा ॾे, पैसा ते तूं जेको वञी घुमी फिरी खा भली। अचे हिन महिनत कई, आख़िर हिन ॾिठो गंज पैसा कमाया हिननि। पोइ हिनखे चयां ॻाल्हि ॿुध, बादशाह जे पुट खे चई ॻाल्हि ॿुध, हाणे असां गंज कमायो आहे, हाणे असां वटि एतिरा पैसा आया आहिनि जो असां पंहिंजे मुल्क पुॼी सघूं था। चई पोइ ठीकु आहे। हिन छा कयो, उहो दुकानु वरी खपाए, पैसा खणी वञी घोड़ो बि उतां छॾायईं, ऐं जेको त सामान सीधो वरितऊं खाइण पीअण जो वठी, उतां ॿई गॾिजी निकिरी पिया। हीअ असांखे कहाणी मोकिली अब्दुल गनी अब्बासी, जेको दमाम में रहे थो, ऐं उनजो भाउ आहे अब्दुल हमीद अब्बासी, लाड़काने जो आहे। पोइ हे उतां निकिरी पिया, सिधो आया पंहिंजी हुकूमत में। उते बि बादशाह हिन खां पुछा पियो करे राति जो, ॾे हाल हाल, भला कीअं सफ़रु थियो, कहिड़ो घुमियव फिरियव, काफ़ी टाइम लाए छॾियव। चई बाबा ॻाल्हि ॿुध, मां हवालु तव्हांखे सुभाणे ॾींदो कचहरी में। हाणे तव्हांखे हवालु अलॻि ॾियां, वज़ीर खे अलॻि ॾियां, कोटवार खे अलॻि, शहर जे माण्हुनि खे मां अलॻि हवालु ॾियां, एतिरो मूंखां न थींदो। मां थकल आहियां, अॼु मूंखे सुम्हणु ॾे, सुभाणे सॼो शहर घुराइजांइ, सभु वियो, पोइ मां हवालु ॾींदुसि। चई वाह ठीकु आहे। सुबुह थियो, बादशाह हुकुम कयो वज़ीरनि खे सॼे शहर खे घुरायो, सॼे शहर खे घुरायूं। अचे वेठा कचहरी में, हिन हवालु ॾियणु शुरू कया। चई बाबा असां हितां ॿई यार निकिरी पियासीं, सफ़रु कंदा वियासीं, पोइ हिकिड़ी जाइ ते वियासीं, पैसा उते थी विया मूंखां ख़तमु। पोइ हिन मोची जे पुटु मूं वारे यार, उहो बि कचहरी वेठो हुजो, चई अगरि हे न हुजे हा त मूंखे के साल लॻंदा हेॾे मोटण में, जा मां होॾे मरी वञा। मां बादशाह जो ॿारु हुयुसि, मूंखे अगरि को अहिड़ो सुख दुख न मिले हा, राश न मिले हा, खाधो न मिले हा अहिड़ो, मां त मरी वञा हा। पर हीउ शख़्स आहे मुंहिंजो यार, जीअं मूंखे बचायो आहे, उहो ई ताम मूंखे खाराए पियो, अहिड़ी राश मूंखे वठी ॾिनई, मुंहिंजा पैसा विया ख़तमु थी। हिन मोचको दुकानु खोले पंहिंजे हुनर जे वसीले मुंहिंजो पेट पालियो, ऐं एतिरा पैसा गॾु कई जो त हिते पहुताऊं। त राति ॾींहुं हिन पंहिंजी निंड फिटाए, हिन पंहिंजे हुनर जे वसीले पैसा कमाया। मां त बादशाह जो ॿारु हुयुसि, ऐं मूं वटि इल्मु त हुयो, पर इल्मु मुंहिंजे कम जो ई कोन थियो ओतिरे। हिन जो हुनर हुयो, हिनखे उते कमु अची वियो। सो हाणे जेका असांजी मिल्कियत आहे, उन अधु मां पंहिंजे यार खे ॾियणु थो चाहियां। चई भाई ईअं कीअं थींदो, असां हिनखे इनाम ॾियूं था, बंगलो ॾियूं था, महल ॾियूं था। चई न, मिल्कियत जो मालिक मां ई आहियां न आख़िर। चई हा। चई पोइ अधु मां हिनखे ॾियां थो सॼी कचहरी जे अॻियां। जे अगरि मुंहिंजो पीउ आहे, मुंहिंजो चवणु वठी थो, मूंसां प्यारु करी थो, हे मुंहिंजो यार आहे, अधु मिल्कियत मां हिनखे थो ॾियां, हिन जे हुनर मूंखे बचायो आहे। बादशाह पुट जे अॻियां मजबूर थी पियो। चई भाउ ठीकु आहे, मां ॾियां थो हिनखे। सो हुनखे ॾिने, हुन पंहिंजा मालात ठाराया। पोइ गॾु में ई दोस्त कचहरियूं कंदा। सो दोस्तो पंहिंजे ॿारनि खे इल्म सां गॾु हुनर ज़रूरु सेखारियो, पोइ कहिड़ो बि हुनर हुजे, लोहार को हुजे, ड्रखाण को हुजे,
मकेनिक हुजे, मोटरसाइकिल जो कमु ॼाणे, कार जो कमु ॼाणे, एसियुनि जो कमु ॼाणे, जेको बि हुनरु हुजे ज़रूरु उन्हनि खे न हुनर जी बि उन्हनि खे तइलीम ज़रूरु ॾियो। छो जो किथे किथे इल्मु कमु न आहे कंदो, पर उते हुनरु कमु अची वेंदो आहे। असां बैरूनी मुल्क रहूं था हिते न, असां ॾिसूं था हिते हुनर वारा माण्हू, तइलीम वारा माण्हू सिरूं खणंदा था वठनि ऐं सीमेंट बजरी पिया था खणनि, पर जेके 2 दर्जा पढ़ियल आहिनि उन्हनि खे हुनर आहिनि त उहे बादशाह लॻा पिया आहिनि, सभिनी घणो उहे था कमाइनि। जीअं मिसाल तौरु जेके हिते लोहर आहिनि या ड्रखण हिते जेके अचनि था, या राजा आहिनि, या ॿिया कमकार जन वटि बि हुनर आहे त उहे टेकिया पिया आहिनि, उहे सभिनी घणो पैसो उहे था कमाइनि। सो दोस्तो, अगरि असांजी वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो, पंहिंजे ॿारनि खे तइलीम ॾियो ऐं तइलीम सां गॾु उन्हनि खे हुनर जी सिखिया बि ॾियो, पोइ कहिड़ो बि हुनरु हुजे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अस्सलामु अलैकुम।